जुड़ो लग तालके टंडोबागो जे दहसांगी जे ॻोठ अब्बास थेबो में बासरन फसल जे भील करण खां रोकण ते नौजवान खे बदतरीन तशद्दुद जो निशानो बणाए रतो रत करे छॾियो। ॾेई थाणे ते रिपोर्ट दाख़िल मुतासिरन एहतजाज कंदे मोहम्मद हसन दर्स ऐं संदसि पुटु रुस्तम दर्स चयो त 4 ॾींहं अॻु संदसि ॻोठ जा बासर आदम शाहिद ऐं एहसान असांजे फुटे में फसल में माल चारे रहिया हुआ, जंहिं तां रोकण ते बासर असांखे बदतरीन तशद्दुद जो निशानो बणायो। असां अहिड़ी दाह खणी बदीन ज़िले जे ॾेई थाणे वियासीं। मक़ामी पुलिस बासरनि ख़िलाफ़ रिपोर्ट दाख़िल करण बावजूदि को बि कार्रवाई न कई, जंहिं जे नतीजे में गुज़िरियल ॾींहुं ॼाणल जवाबदारनि असांजे घर ते हमिलो करे मूंखे मुंहिंजे पुट खे सख़्तु निशान बणायो ऐं मुंहिंजे पुटु रुस्तम जे मथे में कुहाड़ी हणी रतो रत करे छॾियो। जंहिं बाद असां ॿीहर ॾेई थाणे ते वियासीं, पर पुलिस वॾेरनि जी वंगारू वहंदे हेल ताईं जवाबदार धुर ख़िलाफ़ को बि कार्रवाई न कई आहे। हुननि एसएसपी बदीन समेत समूरनि वसवारनि खां अपील कई आहे त जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे दादरसी कई वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।